बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अज वारी हिन वीडियो जे ज़रिए पाण PPHI जो अकाउंट कीअं ठाहियो वञे तो इन्ही मुतलिक़ सिखंदासीं। अज वारी हिन वीडियो में असां अवां खे PPHI जो जेको अकाउंट आहे उन्ही खे कीअं क्रिएट कयो वञे तो इन्ही जे बारे में डिटेल में सिखारंदासीं ऐं अवां खे हिकु अकाउंट प्रैक्टिकली ठाहे ॾेखारंदासूं ताकि तव्हां जो हर तरह जो कॉन्सेप्ट क्लियर थी सघे। तो अज वारी हिन वीडियो में पाण फ़क़त PPHI जो अकाउंट कीअं ठाहियो वञे थो इन्ही बारे में सिखंदासीं। जीअं त पाण पोई क्लास में इहो सिखियो हो त PPHI जूं जेके पोस्टूं आयूं आहिनि उन्हनि लाइ असां कीअं अप्लाई करे सघूं था, उहो फॉर्म कीअं फिल करे सघूं था, कहिड़ियूं पोस्टूं आहिनि, केतिरियूं पोस्टूं आहिनि, कहिड़ी रिक्वायरमेंट आहे, उहो सॼो पाण उन्ही वीडियो में सिखियो हो। जेकॾहिं अव्हां खां उहो वीडियो मिस थी चुकी आहे या वरी अव्हां उहो वीडियो ॾिसणु चाहियो था तो उन्ही वीडियो जो लिंक असां हेठि डिस्क्रिप्शन में ॾेई छॾींदासूं, जंहिं ते तव्हां क्लिक करे उहो मुकमल वीडियो ॾिसी सघो था, जंहिंजे ज़रिए अव्हां PPHI जी पोस्ट लाइ अप्लाई करण जे तरीक़ेकार मुतलिक़ सिखी सघो था। बहरहाल अॼु वारी हिन वीडियो जे मुतलिक़ ॻाल्हि कयूं था। अॼु हिन वीडियो में पाण इहो सिखंदासीं त अकाउंट कीअं ठाहियो वञे थो। अकाउंट ठाहिण जी ज़रूरत असांखे छो पवंदी आहे? ॾिसो, जॾहिं तव्हां PPHI जूं जेके बि पोस्टूं आहिनि उन्हनि मां कंहिं बि हिकु पोस्ट ते अप्लाई करणु चाहींदा त उन्ही खां पहिरीं तव्हां वटि हिकु फॉर्म ईंदो, उन्ही में चयो वेंदो त पहिरीं तव्हां PPHI जो जेको पोर्टल अकाउंट आहे उन्ही में लॉगिन थियो। जॾहिं तव्हां लॉगिन थींदा तंहिंखां पोइ उन्ही पोस्ट ते अप्लाई करे सघंदा। हाणे उन्ही पोस्ट ते अप्लाई करण लाइ लॉगिन थियणो पवंदो। जेकॾहिं तव्हां वटि अकाउंट ई नाहे त तव्हां लॉगिन नथा थी सघो। हाणे इहो अकाउंट कीअं ठाहियो वञे थो इन बारे में पाण हाणे स्टेप बाय स्टेप सिखंदा आहियूं। इन लाइ तव्हांखे हिकु पेज ते पहुचणो पवंदो। उन पेज ते पहुचण लाइ असां तव्हांखे हेठि डिस्क्रिप्शन में लिंक ॾेई छॾींदासूं। उन ते तव्हां क्लिक करे इन जेको पेज आहे हिते तव्हां आराम सां पहुची सघो था। हाणे तव्हांजे साम्हूं हिकु न्यू पेज ओपन आहे। जेकॾहिं अव्हां अकाउंट ठाहिणु चाहियो था त हिन पेज ताईं लाज़मी पहुचणो आहे। हिन पेज ते तव्हां कीअं पहुचंदा? इन लाइ अव्हां असांजी डिस्क्रिप्शन में हिकु लिंक ॾिनल आहे, उन डिस्क्रिप्शन वारी लिंक ते क्लिक कयो, तव्हां ऑटोमेटिक रीडायरेक्ट थी करे हिन पेज ताईं पहुची वेंदा। जॾहिं तव्हां हिन पेज ते पहुची वञो त उन खां पोइ तव्हांखे छा करिणो आहे? जीअं तव्हां हिन पेज ते अचो त इन खां पोइ तव्हां डायरेक्ट क्लिक कंदा अप्लाई नाउ ते। हिते अप्लाई नाउ जा काफ़ी ऑप्शन्स ॾिनल आहिनि, लेकिन तव्हां कंहिं बि हिकु जेको बि तव्हांखे सही लॻे उन ते अप्लाई नाउ करे सघो था। जेकॾहिं तव्हां मोबाइल इस्तेमालु करे रहिया आहियो ऐं अव्हां खे अप्लाई नाउ जो ऑप्शन नज़र कोन पियो अचे त तव्हां पंहिंजे मोबाइल खे रोटेट कयो ऐं अव्हां खे अप्लाई नाउ जो ऑप्शन ॾिसण में अची वेंदो ऐं उन खां पोइ हिन अप्लाई नाउ ते तव्हांखे जस्ट क्लिक करिणो आहे। जीअं पाण अप्लाई नाउ ते क्लिक कयो त असांजे साम्हूं हिकु मैसेज ईंदो कंफर्मेशन जो। हिन में असांखां हिकु सुवालु कयो वञे थो त छा तव्हांजो पहिरीं को अकाउंट आहे? जेकॾहिं तव्हांजो अकाउंट आहे त तव्हांखे जस्ट लॉगिन थियणो आहे। इन लाइ पाण येस कंदासीं त असांजो अकाउंट आहे। जीअं इहो पाण येस कंदासीं त असां वटि हिकु न्यू पेज ईंदो, उन में पाण सिर्फ़ु लॉगिन थी करे अप्लाई करे सघूं था। लेकिन तव्हां फ्रेश आहियो, तव्हां वटि को अकाउंट नाहे, तव्हां छा कंदा? नो ते क्लिक कंदा त असां वटि कंहिं तरह जो को बि अकाउंट नाहे। हिते पाण जीअं नो ते क्लिक कंदा आहियूं असांजे साम्हूं हाणे हिकु न्यू विंडो ओपन थींदी। इन विंडो जे अंदरि असांखे फॉर्मेट फिल करणो पवंदो। जॾहिं असां फॉर्मेट फिल कंदासीं त असांजो ऑटोमेटिक अकाउंट क्रिएट थी वेंदो। जीअं तव्हां ॾिसो हिते हिकु न्यू विंडो ओपन थियल आहे, हिन में रजिस्ट्रेशन फॉर्म। हाणे पाण खे छा करिणो आहे? हिन फॉर्म खे रजिस्टर करिणो आहे। रजिस्टर कीअं कबो आहे इन लाइ तव्हांखे आउं ॿुधायां। सभिनी खां पहिरीं तव्हांखे फर्स्ट नेम लॻाइणो आहे। छा लॻाइणो आहे? अव्हां पंहिंजो फर्स्ट नेम लॻाईंदा। सपोज़ कयो मुंहिंजो फर्स्ट नेम आहे मोहम्मद शरीफ़, मुंहिंजो नालो आहे। हिते आउं छा कंदसि? सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मोहम्मद लिखंदसि। साणो हिते मोहम्मद लिखां थो। सपोज़ हीअं आउं मोहम्मद लिखी वरितो। उन खां पोइ मुंहिंजो मुकमल नालो आहे मोहम्मद शरीफ़। हाणे जेको शरीफ़ आहे उहो आउं लास्ट नेम में लिखंदसि। हिते पाण सपोज़ कयो शरीफ़ लिखी वठूं था। जॾहिं आउं मोहम्मद शरीफ़ मुंहिंजो नालो मुकमल लिखी वरितो, तंहिंखां पोइ मूंखे पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ पासवर्ड लॻाइणो आहे। यादि रहे त तव्हां इन पासवर्ड खे हमेशह लाइ यादि करे छॾो, सेव करे छॾो, छो जो कॾहिं बि तव्हां PPHI में अप्लाई करणु चाहींदा त उन टाइम तव्हांजो हीउ अकाउंट कमु ईंदो। चाहे साल खां पोइ, 2 सालनि खां पोइ, 3 सालनि खां पोइ, जेसीं ताईं तव्हां इहो अकाउंट सेव रखंदा तव्हां वटि कमु कंदो रहंदो।
हिते सपोज कयो असां को बि पासवर्ड लगाए छॾंदा आहियूं XYZ। ठीकु आहे। हाणे जेको पासवर्ड असां मथे लगायो आहे सेम टू सेम पासवर्ड असांखे हेठि लगाइणो आहे कन्फर्म पासवर्ड में। उहो सेम टू सेम पासवर्ड असां सेम टू सेम हिते ॿीहर इहो पासवर्ड लगाईंदा आहियूं। क्लियर आहे। हाणे असांजे हिन साइड वारो जेको बि फॉर्मेट हुयो उहो रजिस्टर थी चुको आहे। हाणे असां हिन साइड ते अचूं था। हिन साइड ते सभ खां पहिरीं तव्हांखे पंहिंजो ईमेल एड्रेस लगाइणो पवंदो। असां हिते पंहिंजो ईमेल एड्रेस लगाईंदा आहियूं। तव्हां पंहिंजो उहो ईमेल एड्रेस लगाईंदा जेको तव्हांजो हिन टाइम मोबाइल में एक्टिव आहे। छो जो ईमेल ते ई असांखे हिकु ईमेल ईंदो, उन मां असां हिन लाइ कंफर्म करे सघूं था, वेरीफाई करे सघूं था। इन लाइ तव्हां पंहिंजी एक्टिव ईमेल एड्रेस हिते लगाईंदा। सपोज कयो मां पंहिंजो ईमेल एड्रेस लगायां थो। हाणे हिते आउं पंहिंजो ईमेल एड्रेस लगाए चुको आहियां। ईमेल एड्रेस लगाइण खां पोइ असांखे पंहिंजो फोन नंबर हिते ॾियणो पवंदो आहे। कहिड़ो नंबर? मोबाइल नंबर। हिते असां पंहिंजो मोबाइल नंबर ई ॾेई वठूं था। असां हिते पंहिंजो मोबाइल नंबर ॾेई छॾियो आहे। तंहिंखां पोइ असांखे हिकु सवाल सिलेक्ट करणो आहे ऐं उन जो जवाबु असांखे सिलेक्ट करणो आहे। हिते असांखां 4-5 सवाल पुछा वञनि था। हाणे हिननि मां कंहिं बि हिकु सवाल खे तव्हां सिलेक्ट करे उन जो हेठि जवाबु ॾियो, ताकी ईंदड़ वक़्तनि में जेकॾहिं तव्हां खां पासवर्ड विसरी वञे, ईमेल विसरी वञे, ताकी तव्हां ॿीहर इन खे रिकवर करे सघो, फॉरगेटिंग पासवर्ड करे सघो। हिते असां को बि सवाल सिलेक्ट करे वठूं था। सपोज हिते आउं सिलेक्ट कयां थो व्हाट इज़ यूअर फेवरेट कलर, त मुंहिंजो पसंदीदा रंग कहिड़ो आहे। हाणे हिते इहो मुंहिंजो क्वेश्चन आहे, इन जो आंसर आउं हिते रखंदुसि। जेको बि मुंहिंजो फेवरेट कलर आहे उन जो जस्ट नालो लिखी छॾंदुसि। जीअं ब्लू थी वियो, रेड थी वियो, ग्रीन थी वियो, जेको बि तव्हांखे कलर सिलेक्ट करणो आहे उहो सिलेक्ट करे सघो था। ऐं एतिरे ताईं इहो रजिस्ट्रेशन फॉर्म इहो ई हुयो, इन खे मुकमल करे चुका आहियूं। हाणे पाण हिकु कमु कंदासीं, सबमिट। छा कंदासीं? हिते सबमिट कंदासीं। जीअं पाण सबमिट ते क्लिक कंदा आहियूं त असांजे साम्हूं हाणे छा अचे थो। हिते ॾिसो हिकु मैसेज आयो आहे, अनएक्टिव ईमेल इज़ सेंट ऑन यूअर ईमेल एड्रेस। हाणे असांजो जेको ईमेल एड्रेस आहे, जेको हिते पाण ईमेल ॾिनो आहे, उन ईमेल ते हिकु ईमेल मोकिलियो वियो आहे। हाणे उन ईमेल खे ओपन करे असांखे वेरीफाई करणो आहे। इन लाइ पाण हाणे उन ईमेल ताईं हलूं था। हाणे असां पंहिंजो ईमेल अकाउंट खोले चुका आहियूं। हिते पाण खे ईमेल जेका आई आहे उन खे चेक करणो आहे ऐं पंहिंजो अकाउंट वेरीफाई करणो आहे। हिते तव्हां ॾिसो, जेकॾहिं तव्हां इनबॉक्स में ईंदा त हिते तव्हांखे ईमेल उहो कोन मिलंदी। जेकॾहिं प्रमोशन ते या अपडेट्स ते वेंदा तॾहिं बि तव्हांखे उहो ईमेल कोन नज़र ईंदी ऐं अव्हां परेशान थी वेंदा। लेकिन परेशान थियण जी ज़रूरत न आहे। तव्हांजे जेको हिन साइड ते हिते ऑप्शन ॾिनल आहिनि, हिते हिकु स्पैम नाले ऑप्शन हूंदो आहे। हिन तव्हांखे छा करणो आहे? हिन स्पैम ते क्लिक करणो आहे। जीअं तव्हां हिन ते क्लिक कंदा त स्पैम जे अंदरि जेके बि मैसेज पियल आहिनि उहे तव्हांजे साम्हूं अची वेंदा। जीअं असां इन ते क्लिक कयो त हिते ॾिसो नो रिप्ले PPHI साइन लिखियलु आहे। पाण छा कंदासीं? पंहिंजो कम ई PPHI जो ई हो ऐं इन जी ईमेल जो पाण खे इंतज़ारु हुयो। पाण इन जी ईमेल ते क्लिक कंदासीं। जीअं पाण इन जी ईमेल ते क्लिक कंदा आहियूं त हाणे पाण खे हितां वेरीफाई करणो पइजी वेंदो। जीअं पाण इन ईमेल ते क्लिक कयो त हिते ॾिसो असां वटि ईमेल अची चुकी आहे। हिते लिखियलु आहे थैंक यू फॉर, जेको आहे सो तव्हां कयो। हिते बाय क्लिक करे असां रीडायरेक्ट थी सघूं था। हिते ही जेको तव्हांजे साम्हूं लिंक ॾिनल आहे, हाणे हिन लिंक ते पाण खे क्लिक करणो आहे। जीअं पाण हिन लिंक ते क्लिक कंदासीं असांजो अकाउंट क्रिएट थी वेंदो। बसि पंहिंजो कमु एतिरे ताईं ई हो। चलो पाण हिन लिंक ते क्लिक कयूं था ऐं ॾिसूं था अकाउंट कन्फर्मली क्रिएट थिए थो या कोन थो थिए। पाण जीअं हिन लिंक ते क्लिक कयो, लिंक ते क्लिक करण खां पोइ तव्हां रीडायरेक्ट थी करे वरी बि उन मेन पेज ते ई हलिया वेंदा जितां तव्हां अप्लाई कयो हो। हाणे पाण छा कंदा आहियूं? हिन लिंक ते क्लिक कंदा आहियूं। ॾिसो हाणे पाण इन जे मेन पेज ते अची विया आहियूं। जॾहिं पाण हिन जे मेन पेज ते अची विया आहियूं मतिलबु पंहिंजी जीमेल तां इहो वेरीफाई थी चुको आहे ऐं असांजो PPHI अकाउंट बिल्कुलु क्रिएट थी चुको आहे। हाणे तव्हांखे सिर्फ़ु इहो करणो आहे, जेको हिते ईमेल एड्रेस ॾिनल आहे हिन में इहो ई ईमेल लॻाईंदा ऐं जेको तव्हां उते पासवर्ड सिलेक्ट कयो आहे उहो सेट कयल पासवर्ड हिते लॻाए लॉगिन कंदा। तव्हां ऑटोमेटिक पंहिंजो जेको अकाउंट आहे उन में लॉगिन थी वेंदा। हिते पाण लॉगिन करण जी कोशिशि कयूं था। हिते ॾिसो जीअं असां लॉगिन ते क्लिक कयो, ॾिसूं था वाक़ई लॉगिन थी सघूं था या कोन था थी सघूं।
इते ॾिसो पाण जीअं क्लिक कयो हे ॾिसो लॉगिन असां थी चुका आहियूं। इन लाइ हिते हिन साइड ते ॾिसो हिते लॉग आउट लिखियल आहे, यानी कि असां लॉगिन थी चुका आहियूं। बस तव्हांखे एतिरो ई करणो हुयो ऐं इन तरह सां PPHI जो अकाउंट क्रिएट कयो वञे थो। उम्मीद कंदा आहियूं तव्हांखे वीडियो पसंदि आई हूंदी। जेकॾहिं तव्हांखे इहो वीडियो पसंदि आई आहे या इहो तव्हां लाइ हेल्पफुल रही आहे त अव्हां पंहिंजे दोस्तनि ताईं शेयर कयो। असांखे सपोर्ट करण लाइ वीडियो खे लाइक कयो ताकि असांजी हौसला अफ़ज़ाई थी सघे ऐं असां तव्हां लाइ मुख़्तलिफ़ तरह जा कोर्स, न्यू वीडियोज़ ऐं हर तरह जी अपडेट्स ॾेई सघूं। थैंक यू फॉर वॉचिंग दिस वीडियो।